जमा कर चला ये अरे ता नवे दो पराओ हको खाई दो तो गुनहगार थी दो बरी पराओ हको खाओ दरूद शरीफ आवाज आवाज सुभान अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूलल्लाह या सैयदी या हबीबी फिदाक अबी व उम्मी। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। सुभान अल्लाह। वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबियाए वल मुरसलीन। सुभान अल्लाह। राहतुल आशिकीन मुरादिल मुश्ताकीन शम्सिल आरिफीन सिराजुस सालिकीन। सुभान अल्लाह। मिसबाहिल मुकर्रबीन मुहिब्बुल फुकराए वल गुरबाए वल मसाकीन। सैयद सकलैन नबील हरमैन इमामिल क़िबलतैन वसीलतना फिद्दारैन। सुभान अल्लाह। साहिबे काब कौसैन महबूब रब्बिल मशरिकैन व रब्बिल मग़रिबैन। सुभान अल्लाह। जद्दिल हसन वल हुसैन व अला आलिही व अस्हाबिही अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। रदियल्लाहु अन्हुम व रदू अन्हु। सुभान अल्लाह। ज़ालिका लिमन खशिया रब्बह। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला
ज़ालिक मिन शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। प्यारी जमात आज़ी हालत ॾिसी रहा हो, वरी तकलीफ़ गुफ्त को नथो निकिरी सघे। दुआ ये ख़ातिर नाले करण ख़ातिर चंद कर्मा फ़कीर इश्क मोहब्बत जा आंजे साम्हूं पेश कंदो। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह जी ज़ात पाक लाया है, जेको सना जे तारीफ़ जे लाइक़ आ, जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल आ। शान में को शरीक नाहे, अकेली ज़ात है। अल्लाह जो न सलाहकारा न मशीरा न वजीरा, सारी कायनात अल्लाह जी मोहताज आ। अल्लाह का जो मोहताज नाहे उहा बेनियाज़ ज़ात आ। उन्हीं जो मुल्क आ, उन्हीं जी मखलूक आ, उहो ही मालिक आ, उहो ही खालिक आ, उहो ही माबूद आ, उहो ही मक़सूद आ। जे अल्लाह सारी कायनात के कुन जम सां पैदा फरमाए। बेशुमार जंहिंजो को शुमार ही ना है, बेशुमार सलातो सलाम, दरूद भी सलाम भी। सुभान अल्लाह। बड़ी खुशी आहे इन गंदे दौर में मौला करीम इहा सआदत सुन्नत जमात के नसीब फरमाए। दरूद ब्या त सलाम ब्या है, जो रहमत ही रहमत बरकत। बेशुमार सलातो सलाम मुझे आका मेहरबान नबी, उम्मत जे वाली नबी, गमखार नबी, गैबदान नबी जी ज़ात पाक जे मथा, जे हबीबन करीम जी आमन तशरीफ जो एहसान मौला करीम ईमान मुझे आका जी नबूवत सारे जहान जे लाया। करीम जी आमन जो एहसान ईमान वारन जे मथा है। वरी दिल खुश थी आहे इन कहत वारे वक्त में, जेको ही वक्त खास आलमगीर परेशानी जो वक्त आ। अहिड़े वक्त में अज अहां सभिनी यार जी मोहब्बत जो सबूत ॾिनो आहे। असांजो प्यारो दोस्त मौलाना मोहम्मद ईसा, मौला करीब उन्हें जी ये मेहनत कबूल फरमाए। उन्हें जो उस्ताद जो सायो पांच जमात मथा, शागिर्दन मथा कायम दाम रहे। शार अल्लाह पाक इन बंदे के खिजरी हयाती दे। अज भी इन्हीं वक्त में वही उम्र जाहन, उम्र रसीदाहन, तडे ते वेही दरस नबी दन था पिया। यह है सच्चाई निस्बत जो अहिड़े वक्त में भी पांजे उन्हीं कम में नागो न आंदो था। खुशामद न आहे, सच जो कलमो आहे। दरवाजा बंद थी आहिनि, आलम दीन कब्र में पहुची रहिया आहिनि।
मेहर वारो अहां खे मुबारक आहे जो अॼु इल्म जो ॾींहुं अहां जे शहर में ॿरी रहियो आहे। सुभान अल्लाह। माठ करे हो पूरो पूरो तवज्जो ॾियो। हक़ी ॾिसी रहियो आहे। सुभान अल्लाह। सब को इन हकीकत खां बखूबी वाक़ुफ़ आहे। जन नात खानन महबूबन जी शान में तमाम प्यारे अंदाज में अहां जे साम्हूं नातियूं पेश क्यों। मुझे साईं जा आशिक इश्क नबी में झूमी रहा। दुनिया उमा फीहा खां दिल भुल रही, दिल में यार जी मोहब्बत ही। पसीनो वही रहियो आहे। गर्मी जी मौसम मुझे आका जो शान अजीज़न अलैह मा तुम अवां जी हर तकलीफ मुझे हबीब ते बार आ। इं समझो अज आका जी रहमत जोश में आहे। दादल नबी एक नजर से रात के आखिरी हिस्से में चंद्र गायबा आसमान सितारन से सिंगारल है। उन्हें एक नजर से साईं तारा भी सितारा भी गणियो। सिद्दीक़ जो नेकियों बुधाए तो फारूक जो नेकियों बुधाए। जे करम मौला करीम जो नबी अलैहि सलाम मथा आहे तज भी असा के यार दिसी रहियो आहे। अज करीम जी रहमत जोश में आ। सुभान अल्लाह। रहमतल लिल आलमीन अल्लाह रब्बुल आलमीन है। जाते खुदा जी रबूबत उते करीम जी रहमत। जा चीज खुदा जी रहमत रबूबत जी मोहताज आ वह चीज करीम जी रहमत जी मोहताज आहे। छाए अज छा वक्त इं समझो जै दिलबर जी नजर आसमान ते पहुचे अख बूट में आसमान जा सितारा भी गणे वने पंहिंजे गुलाम जी नेकिन जो पतो भी पवे। अज भी तहां जो पसीनो वहे छो मुझो अज साईं बेखबर ना है अमा को बाखबर आ। कुर्बदारा जा हथ खुदा जी बारगाह में मथे आहे। अरे जट के केड़ी खबर है। जट के केड़ी खबर है। दिलबर जो छा शान आहे, छा इज्जत आ, छा मकाम आहे। जिनके जिक्र के खुदा हर जिक्र खां बुलंद क्यों शान मुस्तफा जो हर शान को मथे आए। शान भी नबी जो जाओ हर शान को इकरार कयो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, मुर्शिद हुसैन। सब हैदरी आयो। याद रखो सवा हैदर जे चारों को अल्लाह घना अधूरा सुनी चौंदा हुंदा त बाबा टिन खलीफन के विसारियो जिब अली न विसारे असां चौथा विसारियो। अली खाई टई खलीफा याद आ। अली तो सहाबा कराम जो मशहूर हो। जे सुने मौला अली शेर खुदा कहीं फैसले में न वेंदो तो फैसलो थींदो भी कोन हो। टिनी खलीफन के अली याद आ असा के भी अली याद आ। हथ मथे खणी चओ दोस्तों तंग न थो। मोहब्बत मोहब्बत इसरारी हालत केडी मनो कंदो न पर जरे इश्क जी जोट लगे थी तो बंदो उथी भी दाह तो करे। ही करम को सब गंज मथाना है। ये सब घुर्रत आहे।
सब घुर ते आहे जंहिंजी घुर जाॾे आहे उन्ही खे उहो मिलंदो असांजी घुर मदीनो आहे असांखे मदीनो मिलंदो अज रब जी करीम जी रहमत करीम जी रहमत छो त मुंहिंजो साईं असां लाइ रहमत थी आयो आहे आलमीन जे लाइ रहमत आहे जिथे खुदा जी रबूबत आहे उते आका जी रहमत आहे जेका चीज खुदा जी रबूबत जी मोहताज आहे उहा साॻी चीज हुज़ूर जी रहमत जी मोहताज आहे पक समझो त कायनात जा पर्दा दिलबर जाड़ो खुदा खणाए छॾियान अॼु मुंहिंजो महबूब जीअं सितारा ॻणे सितारनि में नज़र कर्म जी पहुती त अॼु बि अंदाज़ो न बि तव्हांजो लॻाए छॾियो जेकर असांजी हर तकलीफ़ नबी ते बार आहे त अॼु पसीनो बि नबी ते बार आहे अज है तुझो पसीनो गुनाह जो किफारो थींदो हिन वक्त जो पतो तदे पवंदो जो नफसी नफसी वारो मकाम हुंदो जिन दुनिया में यार जो शान बुधी आखिर में गोढ़ा गाया गर्मी में पसीनो वयो उताणी पगर खो बचाइंदो उनन जो हथ हुंदो मुझ आका जी पाक दामन ओ हेला सुन्नी अधूरा सुन्नी हेडे होले नथी हेडे होरे कुछ ना है होरे धूल मिट्टी है वल्लाह जो आ मदीने में आए ईमान मदीने को मिलो इरफान मदीने को मिलो कुरान इतो मिलो रमजान इतो मिलो रहमान इतो मिलो जही आजाद दुनिया में कुर्ब जो कदम न फरमाया तो खुदा कायनात पैदा न करे चो मदीनो हथ खले चो मदीनो ॾिसो छा अल्लाह पाक पंहिंजे बंदन जी दुआ नथो ॿुधे छा ॿुधण जे बावजूद खुदा नबी के सिफारिश तो करे हू मालिक हू खालिक नबी खुदा जी मखलूक पर एडो दिलबर अल्लाह के प्यारो आ जो रब करीम गुनाहगारन जी सिफारिश तो करे तो दिलबर हथरा मथे खण सुभान अल्लाह कुर्बान सल्ले अलैहिम तू दुआ घुर तू हथ मथे खण तुंजा उम्मती हन दिल में इरादा रखे आया थी तुझो दर मुझे कर्म खां खाली ना है सल्ले अलैहिम इन सलातक सकनुल लहुम दिलबर हथरा तू मथे खणे छो पांजे गुलामन ला तुझे इन हथन दुआन जे मुहाबे इनन जो नेक हाजतू मां पूरी का थो पियो तुझी दुआ कल्ब जो करार है सच करे पूछो अज जंहिंजे सीने में करार आ दुआ मुझे महबूब जी आहे इन सलातक तुझी दुआ कंहिंजी दुआ अव्हां खे मुबारक हुजे असां के अज़ीम वसीलो मिलो है जरो वसीलो के उम्मत के न मिलो इन उम्मत के ओ वसीलो मिलो है ये तो हित दुआ या जो दुआ घुरण सा दिलन जा गम लहन इरादा दाबरा मटजन दिलन जो जंगार खत्म थी वने तौहीद वारो चिराग बरी वने पर जरे मजो साईं क़यामत में दुआ घुरंदो उहा दुआ छा शान वाली उहा दुआ हेरो करीम जी दुआ हुंदी दिस्तार मुबारक मथे का साईं लाहींदो सिर बि सुजूद हुंदो महबूबन जी प्यारी न्याणी
सैयदा जाहिदा तैयबा ताहिरा आलमा फाजिला अम्मा फातिमा रज़ियल्लाहु ताला अन्हा हैरान थी दी बाबे जे घर में जे गोढ़ो गाली दी मुझा बाबा जो तू छो परेशान है मिठी मिठी गाली बुधाए पियो फरमाइंदा न्याणी मुखे बीहर न चो अज उम्मत मुखे परेशान कयो अज तो मुझी थी कीर अज मां दुआ हुआ तो जी होगा में मकाम असां दर्द जुदा हूं करे पाराईंदा से मुझो मौला करीम असां जुदा हूं नबी अड पहचाईंदो एड़ो हेड़ो गोढ़ो नबी जो हुंदो एड़ो गोढ़ो बतूल जो हरो एक पासे मुस्तफा जी दुआ हुंदी बे पासे मां बतूल जी दुआ हुंदी अल्लाह जो कसम असां धड़का हूं इरादो पांजो न मटे दिल पांजी के न फेर बेशक गुनाह जा कम थियन था नफ्स अमारो शैतान शामिल है पर पक जान जिनजी दिल वाली तार मदीनो आ इरादो मदीनो आ उम्मीद ईमान ते खात्मो थींदो मैदान क़यामत में उहो बंदो मुस्तफा जे बाकुर आगोश आमीन दरूद पाक बुलंद आवाज़ सा जिस तारे फजीलत जो मौक़ियो शान अहल बैत जी मजलिस है कॉन्फ्रेंस ये खीर में हुजे खंडरू मोमिन तो कर वो खीर न मिलियो पर खीर में खंड में तो की मिली मोमिन वो नहीं वो ठोड़ू नहीं वो नहीं वो है जिसका रुख दिल का कहाँ है कहो मदीना हाथ उठाकर कहो मदीना मदीना ये समझो अज इन वक्त इश्क जी बाजार खुली रही है रहम जी बाजार खुली रही है अज असो सौदो व्यापार यार सां हली रहो है सौदे करण वारो तू आ खरीदार खुदाया दस दिन वारो मदीन वारो साईं जहाद ॿिन क़िस्मनि जो आहे हिकु जहाद मुशरिकनि सां आहे बियो जहाद नफ्स ऐं शैतान सां आहे या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम ए ईमान वारो खुदा जे इल्म में हुयो ते बेईमान वापार न कंदो मां रब सां बेईमान सौदो मां सां न कंदो ये कंदो तो कूड़ो सौदो हुंदो कंदो तो दुनिया जी मोहब्बत ला कंदो कंदो तो नजर गाढ़े नोट में हुंदी ईमान वारो कंदो तो नजर मदीने घोट में हुंदी तंग न छो माके पंहिंजे घराने जो शान बयान करणो खुदा तोखे पंहिंजो घर बख्शे दे खुदा मोमिन के हे घर बख्शे दे हे घर अजो सौदो हली रहा मेहर जी बाजार में का भी चीज खरीद कने ते खोटो सिक्को न हलंदो अज वल्लाह असा गुनाहन जा बार खणी आया हूं असा खोटा थी आया हूं अज हिते खोटो सिक्को भी कबूल आया अज खोटो सिको भी कबूल खास इहा तमन्ना है इहा दुआ है शान अहल बैत जी कॉन्फ्रेंस जिस सारे फजीलता छो न 15 करे ये कचहरी में शामिल छो मन असा दो खुदा माफ कर जे इहो इरादो रखी आयो है तो खुदा जो कुरान बुध या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम
ला तकनतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ। उन्होंने के फरमाना, उन्होंने के हुक्मा, उन्होंने के समझाना सेखारना, उन्होंने के सदा जिन पंज मथा इसराफ कयो, जिन जो कदम कदम गुनाह में हो, उठे गुनाह हो, वेठे गुनाह हो, हलंदे गुनाह हो, खुदा फरमाए थो जिन इसराफ को जुल्म ज्यादती पंहिंजे मथा कयूं, ला तकनतू मिन रहमतिल्लाह, ए गुनाहगार मुंहिंजो न थी, माजी रहमत का नामिद न थी। अर्जा मौला कड़ी में गुनाह घणा आहिनि, शर्म थो अचे पियो। खुदा फरमाए थो अज तू मां रब खे याद करे, मुंहिंजो हबीब वसीलो वठी इन महफिल में आयो आहियां, जंहिं महफिल में ज़िक्र खुदा, ज़िक्र मुस्तफा है, नबी जी हाल जो ज़िक्र आहे। अज बुध माजी रहमत जो जोश, इन्नल्लाह यगफिरु ज़ुनूब जमीआ। अज अचन तुंहिंजो कम सब गुनाह बख्शण मां खुदा जो